अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। रिपोर्ट शेयर के बाद दादू मां रिपोर्टर रईस साहिल शेख जी दादू में बदअमनी खिलाफ़ मरण घड़ी वारी बुख हड़ताल ते DSP सिटी अब्दुल ख़ालिक विगण ऐं SHO A सेक्शन इशफ़ाक़ मंगी पहुची विया। मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेठल समाजी अॻवाननि ऐं पुलिस विच में ॻाल्हियूं कामयाब। शहरनि मरण घड़ी ताईं कयल बुख हड़ताल ख़त्म करे छॾी। वधीक तफ़सीली पियावांखे शहरनि चोरी में ऐं फुर थियल मोटरसाइकिल ख़िलाफ़ कयल बुख हड़ताल पुलिस जी ख़ातिरी ते ख़त्म करे छॾी। उन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DSP सिटी अब्दुल ख़ालिक विगण चयो त समाजी अॻवाननि जा मुतालबा जाइज़ आहिनि। अमन अमान कराइण पुलिस जो अवलीन फ़र्ज़ आहे। शहरनि खां 10 ॾींहनि जी मोहलत घुरी आहे। शहरनि खे फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि कराए शहरनि में अमन अमान खे बहितर कयो वेंदो। उन मौक़े ते समाजी अॻवान ज़मीर कवरेजी चयो त 10 ॾींहं अंदरि अगरि शहरनि खे मोटरसाइकिलूं वापसि न मिलियूं ऐं अमन अमान बहितर न थियो त SSP ऑफिस आॾो पाण साड़ींदसि। पुलिस पारां 10 ॾींहं जी मोहलत ते मरण घड़ी वारी बुख हड़ताल ते वेठल समाजी अॻवाननि खे जूस पीआरे उथारियो पियो।